अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों, हिन वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारो ज़हर सिंधी ड्रामे में उम्मीद अली कलोड़ यानी ओटो हींअर ज़हर सिंधी ड्रामे में ख़त्म थी चुको आहे। ऐं ज़हर सिंधी ड्रामे में जेको आहे ओटो पंहिंजो किरदारु इन जे करे ख़त्म करायो आहे त ओटे खे कुझु हफ़्ता पहिरां जेको आहे दिलि जो अटैक थियो हो। हुन सबबु ओटे जी तबीअत बिल्कुलु ख़राबु हुई। उन करे हिन जेको आहे ज़हर सिंधी ड्रामे में अचण खां मुआज़रत कई ऐं हिकु शादी प्रोग्राम में मजू सतालाड़ यानी ग़ुलाम ऐं ओटो ॿई प्रोग्राम करे रहिया हुआ त कुझु ॾींहं पहिरां ओटो चयो आहे त मुंहिंजी तबीअत फ़िलहालु ख़राबु आहे ऐं मां डायलॉग नथो हणी सघां। ऐं उन्हनि पंहिंजी जेके शादी में वेठल हुआ सभिनि खां मुआज़रत कई त मां डायलॉग इन जे करे नथो हणी सघां छो जो डॉक्टरनि मूंखे मना कयो आहे तूं ज़ोर सां न ॻाल्हाइजांइ। ऐं ज़हर सिंधी ड्रामे में हींअर ओटो बिल्कुलु ख़त्म थी चुको आहे। ऐं ज़हर सिंधी ड्रामे जी क़िस्त नंबर 141 या 42 में तव्हांखे ओटे जो किरदारु बिल्कुलु ॾिसण में न ईंदो। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।